नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे न्यूज़ हैदराबाद का ख़बर ॾिना। न्यूज़ हैदराबाद लक यूसी रमज़ान उन्हनि जे ॻोठ मजीदाबाद में अब्दुल सत्तार उन्हनि जी ॿिनि हारियुनि ऐं हर हिकु गुल बेग बिरोई ऐं निज़ामुद्दीन बिरोई जे घरनि खे उन वक़्तु बाहि विकोरे वई जॾहिं हिकु किरोला कार उन्हनि जे घर जे भरिसां बीही वरी हली वई। बाहि सबबि घर भाती सिर्फ़ पंहिंजूं जानूं बचाए सघिया। घर में बीठल हिकु गाबो सड़ी मरी वियो जॾहिं त 40 बोरियूं कणक, 15,000 रुपया रोक रक़म, बिस्तरा, खटूं, कपिड़ा, पंखा, ॿियो सामान जंहिं जी मालियत 4 लख रुपया ॿुधाई पई वञे सड़ी रख थी विया। इतला ते टाउन कमेटी न्यूज़ हैदराबाद जी फायर ब्रिगेड गाॾी पहुची बाहि विसाए वधीक नुक़सान थियण खां बचाए वरितो। मुतासिरनि खुलियल आसमान हेठि टिटल उस में वेठल आहिनि। को बि सरकारी अमलदार हिते न पहुतो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।